दोस्तों पंहिंजा वेठा में जी नई धमाकेदार अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं पिया खे दिलि वारनि खे सिंधी पिण खे ख़ुशि आमदीद। अॼु रिव्यू कंदासीं मेगा सोप सिर्फ़ पंहिंजा वेही जंहिंजा अचण वारा एपिसोड ज़बरदस्त थियण वारा आहिनि। जी हाँ दोस्तों, छो त मां तव्हांखे अॻे ॿुधायो त कुझु नवां करैक्टर ज़ाहिर थींदा। तव्हां ॾिठा त इन में काफ़ी नवां करैक्टर ज़ुल्फ़कार भुर्ती खां पोइ ॿिया बि ज़ाहिर थिया आहिनि, जीअं मंसूर खान, करीम खान, अकबर खान। अहिड़े हिसाब सां मां तव्हांखे चयो कल्ह बि एपिसोड में ॿुधायो, ड्रोन में ॿुधायो मां जो हाणे छो ड्रामो ने वधायो आहे, हाणे ड्रामो मज़ो कंदो। ऐं चाकर खान जा दुश्मन बि दोस्त बि घणा ज़ाहिर थिया आहिनि। हाणे हिते बहितरीन सीन, डायलॉग बाज़ी ऐं धड़ाबाज़ी, ग्रुप बंदी, इहे तव्हांखे अचण वारे एपिसोडनि में इहे सीन ॾिसण वटां मिलंदा। हाणे ड्रामो अञा बि ज़बरदस्त मज़ो कंदो। ज़ुल्फ़कार भुर्ती भली टक्कर ॾींदो चाकर खान खे, ऐं चाकर खान ज़ुल्फ़कार भुर्ती जे अॻियां हिकिड़ो ॿार पियो नज़र अचे। तव्हां ॾिठो पोइ एपिसोड में सिर्फ़ु गुस्सो कंदो आहे, बाक़ी ज़ुल्फ़कार भुर्ती जो ॻाल्हाइण ई ज़ोर आहे। बहरहाल ड्रामो आहे। ऐं हाणे जेको आहे शिरल ऐं मुराद जेको हरकत कई आहे, इन जी ख़बर कंहिंखे पवंदी या न। दोस्तों आस्ते आस्ते धप पइजी वेंदी साउन वारनि खे त इहो कमु हितो ई कंहिं कयो आहे। अहिड़े हिसाब सां कोई थी सघे थो शिरल वारनि खे कुटको सटको ॾियनि। वीडियो पुॻो पुॼाणी ते अगरि अपडेट सुठी लॻी त लाइक शेयर सब्सक्राइब ज़रूरु कंदा।